चाचा साईं। वालेकुम सलाम। चाचा साईं, तव्हां खां सवाइ मुंहिंजो को ओही भाई कोन्हे। इहा त तव्हांखे ख़बर आहे न त छा? त मां रोशनी सां शादी तो करणु चाहियां। ज़ुबान खे लगाम ॾे शमीर ख़ान। चाचा साईं, तव्हां वाइदो कयो त न ॾियार मूंखे पंहिंजो वाइदो यादि न विसारियो पाण बि। मूं तोसां कहिड़ो वाइदो कयो हो? मूंखे बार बार तो चए त वाइदो यादि कर, वाइदो यादि कर। ही ॻाल्हि त जेकॾहिं मूं वाइदो कयो बि हो, पंहिंजे मरूम भाउ सां वाइदो कयो, हू मरी वियो, वाइदा बि मरी विया। जेकॾहिं मुंहिंजो बाबा साईं हिन दुनिया में न आहे, पर मां शमीर ख़ान त ज़िंदा आहियां न चाचा साईं। मूं तोसां को बि अहिड़ो वाइदो न कयो हो। चाचा साईं, रोशनी मुंहिंजी मंग आहे। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी न्याणी तोखे ठुकराए चुकी आहे। ख़बरदार मुंहिंजी न्याणी जो नालो न वठ। जॾहिं राज जूं शादियूं कराईंदा त कोल ऐं वाइदा तव्हांखे यादि हूंदा आहिनि, ऐं जॾहिं तव्हांखे तव्हांजी धीअ जो वारो आयो आहे त तव्हां खां कोल ऐं वाइदा विसरी विया चाचा साईं। छो आख़िर इहे? शामिर, मां चवां थो डरी वञ, मुंहिंजी नज़र जे अॻियां हलो था। ॿी ॻाल्हि, मुंहिंजी न्याणी कॾहिं बि तोखे न मिलंदी, कॾहिं बि न। चाचा साईं, जेकॾहिं रोशनी मूंखे न मिली न त यादि रखजो, मां खुदकशी करे छॾींदुमि। हा, खुदकशी। रोते हैं छम छम मेरे नैन, उजड़ गया मेरा चैन। बस तो करे चैन चैन। अरे कहीं साइकिलन जूं चैनियूं गुम कयूं अथई। जे तो छॾे हिकु हुन निभागे मजन पीर असांखे हवेलीअ में घिरणो न ॾिनो। हाणे काथे ॻोल्हियूं छोकिरीअ खे? काथऊं लभंदी मीरा? अदी असां मीरा खे ज़रूर ॻोल्हींदासीं ऐं मुजन ॾे बि ईंदा वेंदासीं। पोइ त तेसी ताईं वेंदा रहंदासीं तेसी ताईं, जेसी ताईं पीर मुजन असांखे पंहिंजे नौकरीअ में न बिहारींदो। पोइ बसरा जहिड़ी गचे तेड़ी पकी मोचा फ़कीर फिरंदा था वतन पिया। अदी ॻाल्हि ॿुध, गिला में वॾी बरकत थई। हाणे त पीर मुजन सां पीर एहसान जी हली गिला कयूं, पाणे पोइ असांखे नौकरी ॾींदो। हिकु ॿ ॾींहं हवेली में तूं मीरा खे ॻोल्हिजां, जे नथी मिले त वरी निकिरी हलंदासीं। अदा आहे बेसरो, पर ॻाल्हि हिमड़े कम जी कई थी। पोइ थी वेही पंहिंजो वक़्तु न विञायूं, हल्का मानी बानी खाऊं, बुख लॻी आदि उथ उथण जी कर। अल्लाह, अरे अल्लाह, अच अदी अच, हथ दे हथ दे हथ दे हथ दे अदा। साकी पियो अदी उथ, कंडो लॻो। मथे उथ, अच हलूं। अरे हलिया हलिया आदि वण बि था विढ़नि पिया, काॾे वञो? गर्मी ॿिया पंध कया अथऊं वॾा। बेबी तू सही मानू नहीं, वही मीरा के गोलण त कुत्ते के मानी खणी आई है। कुत्तो बदलो, वडी हिम्मत करे कुत्ते के मानी खणी आया। हाने हल अॻियां थी त हलूं। बेबी बी कूड़ी सुधर, मां ॾिसां त मता मीरा हेॾे हुजे। बेबी घर में तो मुझे का भी माई नजर कौन थी अचे।
बेशरम तंगा मिल गया भाई मीरा ये बगला चरी मारू सब रोशनी थी मां तुझी शादी जे लाइ ॾाढो फिक्रमंद आहे। काश तुझी मां जहिड़ी हुजे वो किथे न किथे तुझे लाइ रिश्तो ॻोल्हे तुझी शादी कराया, पर हाणे मां तुझी माउ बि आहे पीउ बि आहे, इन करे फिक्रमंद आहे। बाबा साईं तव्हां मुंहिंजी शादी जी फिकर न कयो, इहो मुंहिंजो मसलो आहे ऐं हुनजो फ़ैसिलो बि मां पाण कंदसि। मुंहिंजा पुट रोशनी तुझी मां हिन दुनिया में न आहे। हिन वक्त मां ही तुझो सभु कुझु आहे। मां परेशान न थींदुसि ॿियो केरु थींदो? मूंखे इहो त ॿुधाए छो अची ॿाहिरां वारी ॻाल्हियूं थी करी? कुझु अकुल को कमु वठि। बाबा साईं फिलहाल तव्हां मीरा जो फिक्र कयो ऐं हुन खे ॻोल्हियो। बाबा साईं तव्हां चाचा विछू खां जांच कयो, मतां हुन खे ख़बर हुजे ऐं थी सघे तो मीरा मिली वञे, हुनजी शादी थी वञे, पोइ तव्हां मुंहिंजी शादी जो फिक्र कजो। तूं बि सही थी चई मुंहिंजा पुट, पर शमीर बार बार। बाबा साईं तव्हां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾो, मां हिन शमीर सां शादी हरगिज़ न कंदसि। त पोइ आख़िर तूं कंहिंसां शादी थी करणु चाहीं? घटि में घटि तुझे पीउ खे त ख़बर हुजे मुंहिंजा बच्चा जेको तुझे दिलि में आहे चई दे, कंहिंसां शादी थी करणु चाहीं? बाबा साईं ये पोइ जी ॻाल्हि आहे, जॾहिं शादी कंदसि न पोइ तव्हांखे बि ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे मुंहिंजा बच्चा, ठीकु आहे, पर हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मथां तुझे दिल ऐं दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि वेठल हुजे त तुझी शादी का धारियुनि में थींदी। मथां इहो तुझे दिमाग़ में हुजे तुझी शादी धारियुनि में कॾहिं बि न थींदी। इहा ॻाल्हि ॿुधी छॾ। ठीकु आहे बाबा साईं, मां धारनि माण्हुनि में शादी न कंदसि। चङो हाणे वञ, माई बसरा खे चयो त मूंखे चांहि पीआरे। वञ शाबाश। बाबा साईं माई बसरा त नाहे, मां हुनखे कंहिं कम सां मोकिलियो आहे, मां तव्हांजे लाइ चांहि थी ठाहे अचां। ठीकु आहे, ठीकु आहे, वञ। वॾा मां त दिलावर खे ॾाढो सम्झायो, पर हुन मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। मीरा जे अॻुवा सबबु हू पंहिंजो होश विञाए वेही रहियो आहे ऐं ज़बरदस्ती बेले में काहे पियो। हा आख़िर मीरा हुनजी मंग आहे, हाणे हुनजो नंग आहे। सरदार साईं माण्हू मोकिलिया, किथां न किथां का ख़बर पइजी वई, पर ख़बर नथी पवे त इहा हरकत कई कंहिं। अदावरा जंहिं बि इहा हरकत कई आहे मां हुनखे कोन छॾींदुसि, उन कमीणे खे तड़पाए मारींदुसि। हाशिम अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे न उहो ज़ालिम हुनखे किथे मारे न विझे। अदावरा इहा सभिनी खे ख़बर आहे त मीरा हाशिम जी भाइटी आहे, उन कमीने इहा ग़लती त कई आहे, पर मीरा खे उफ बि कोन चवंदो। बस हाशिम दुआ कर त मीरा मिली वञे, न त मां रोई रोई मरी वेंदुसि। अदावरा मीरा मिली वेंदी, तूं मांदो न थी, अल्लाह बाज कंदो। अचे वट मानी खण मानी कोन खाईंदसि मां मानी। खैर आहे, नथी खाई त का ॻाल्हि कोन्हे, बची पवंदी। मां चवां थी मूंखे तव्हां आज़ाद कयो, न त तव्हां सभु मरी वेंदव। भुलियल आहीं,
असांखे कोई मारण वारो जाओ ही कोने को तू पंहिंजे सिरे जो ख़ैर घुर। पराई आवीअ में गरीब जा ॿार अजायो सड़ी मरी वेंदे इन करे थी चवां त मुंहिंजी हितां निकिरण में मदद कर। मां तोसां वाइदो थी कयां त असां तोखे बख़्श कंदासीं, तोखे जीदार ॾींदासीं। मीरा हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध, मुजन सरकार पहिरीं त कंहिंखे खणंदो कोन्हे, जे खणंदो आहे न त उनखे वापसि बि न आहे कंदो। मुंहिंजी सलाह आहे त माइटनि खे विसारे छॾ ऐं मुजन सरकार सां निकाह करे इन हवेली जी राणी बणिजी वञ। लॻे थो त शींहं जे बचन सां तव्हांजो पहिरियों दफ़ो वास्तो पियो आहे। तूं बि वागूअ जे वात में पहिरियों दफ़ो आई, हितां बचण जो को बि आसरो कोन्हे। मां त वरी बि चवां थो त मुजन सरकार सां निकाह करे वेही रह, न त मौत तुंहिंजो उहो ई मुक़दर बणियल आहे। हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, मां वापसि वेंदसि ऐं ज़रूर वेंदसि। तोखे ऐं न मुजन खे मारे करे पोइ हितां वेंदसि। वक़्त जो इंतज़ार कर, मां बि थी कयां ऐं तूं बि कर, पोइ ॾिसंदासीं त केरु थो मरे। ॾिसजांइ वेही त केरु थो मरे। बाबा शशि जी बाबा पुट शशि जी पंहिंजे न पोड़े पी खे केॾो न अकेलो थी वियो आहे। मां बर्बाद थी वियो आहियां, बर्बाद थी वियो आहियां। पर हिन तूफ़ान त मुंहिंजे वजूद खे कख पन करे छॾियो आहे। मुंहिंजी धीअ कख पन करे छॾियो आहे ऐं मां कख पन जियां विखिड़जी वियो आहियां। मां विखिड़जी वियो आहियां। चाचा पलिया सब्र कर, तूं परेशान न थी, अची वेंदी मीरा। केॾांहुं वेंदी मीरा? मीरा खे केर बि लिकाए कोन थो सघे। मीरा त सिज आहे ऐं सिज खे केर बि लिकाए कोन सघंदो। हा बहादुर पुट, तूं सही थो चई। मीरा अची वेंदी। बहादुर पुट, मीरा जेकॾहिं वापसि अची बि वई न त ही 7 राजनि जा माण्हू उनखे कारी ऐं किनी करे मारे छॾींदा। मारे छॾींदा। न चाचा भलिया, मां मीरा खे मारण कोन ॾींदुसि। भली 7 राज गॾु थियनि न, पोइ बि मां मीरा जो साथ कोन छॾींदुसि। छो जो मीरा खजी वई आहे, कंहिंसां भॼी न आहे वई। मूंखे ख़ौफ़ आहे, डप अथम त जेकॾहिं मीरा दी वापसि मोटी बि आई न त हुनखे राज जा माण्हू क़बूल कोन कंदा। बाबा मां ॾिसां त अदी मीरा खे केरु थो मारे। बस बाबा दुआ कर त अदी मीरा जी ख़बर पवे। चाचा पलिया, मां ॻोठाईंदुसि, पर ससुई तव्हां सां गॾु हूंदी। जेसिताईं मीरा मोटे कोन थी तेसिताईं ससुई तव्हां सां गॾु हूंदी। आशिक मजबूर वा भली खीसे में टको ही न हुजेसि। अछड़ा कबूतर काथे पियो घुमंदो अथई? कबूतर कंहिंखे पियो ॻोल्ही? तोखे बि रोशनी कान मिलंदी, तूं हरू भरू ॻोल्हींदो थो वतीस। तूं कंहिं ऊंदह में घुम, ऊंदह में रोशनी कान मिलंदई। कबूतर मूं रोशनी जे करे सभु कुझु छॾे ॾिनो आहे। जेकॾहिं रोशनी मूंखे न मिली न, मां ख़ुदकशी करे छॾींदुसि। सम्झई? कोन सम्झई? ख़ुदकशी कंदमि त पोइ सम्झी वेंदी। ख़ुदकशी न कजां, वॾो ॾोह आहे। जेके टिजणा बुज़दिल हूंदा आहिनि उहे ख़ुदकशी कंदा आहिनि। तूं अहिड़ो जवान सुहिणो ख़ुदकशी कंदे? न आऊं जो वेठो आहियां, मूंखां सलाहूं पुछ। पर मां हाणे थकिजी पियो आहियां, मूं हिम्मत हारे छॾी आहे। कबूतर हाणे मूंखे ॾस ॾे थिया मीरा किथे मिलंदी? बहादुर ऐं हाशिम बि पाण में मिट थी विया ऐं होॾा मामा साईं बि सरदार शाह ज़मान सां ठाव करे वियो आहे। मीरा तोखे पीर मुजन वटी मिलंदी। हा मूंखे बि इते ई शक आहे। जवानी में वॾो मां काटकूस। असुल मां थो ॿुधायां, हिकिड़े दफ़े रूलर घुरायूं जायूं ड्रायो
मूं हुननि खे सॾु कयो, मुंहिंजो रूलर खे परे कयो। कूड़े ते न लता मुंहिंजो अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर कुटुंबु करे हीअं जो पुछां आयोमांसि त भिंडी वञी फाको कयो। वॾी तारीफ़ माण्हू मुंहिंजी कनी पिया। साजिद पुट छा पियो सोची? बाबा जी मां सोचां पियो त हाणे वक़्तु अची वियो आहे, हलो त हली सरदार शाह ज़मान खां रोशनीअ संग घुरी अचूं। न पुट, ही मुनासिब वक़्तु न आहे। हिन वक़्तु सरदार शाह ज़मान मीरा जे गुम थियण ते वॾो परेशान आहे। बाबा साईं अगवा मीरा थी आहे, रोशनी न। जो सरदार शाह ज़मान परेशान हूंदो। साजिद पुट, सरदार शाह ज़मान पंहिंजे राज जी हर न्याणी खे पंहिंजी न्याणी सम्झंदो आहे। हिन जे करे तूं ज़िद न कर। मुनासिब वक़्त ते मां तोखे पाण चवंदुसि, साजिद तकड़ न कर। तकड़ कम शैतान जो हूंदो आहे। जेतिरो सब्र कंदे सब्र जो फल मिठो हूंदो आहे। पर बाबा साईं मूंखां हाणे हिकु मिंट बि सब्र नथो थिए। मां तमामु जल्द सरदारी पग ॿधंदो चाहियां। पर बाबा साईं मूं ॿुधो आहे त शहमीर बि रोशनी संग जी घुर करे रहियो आहे। हली पियो घुर करे, शहमीर खे आंगठो बि कोन ॾींदो। छो जो सरदार शाह ज़मान जी नज़र में शहमीर सफ़ा हेतिरो आहे ऐं किरी चुको आहे। ओए बाबा साईं, इशारनि में तव्हां सरदार शाह ज़मान सां इहा ॻाल्हि चोरे त ॾिसो। ठीकु आहे पुट, परेशान छो थियो? कॾहिं हलंदासीं सरदार शाह ज़मान सां, कॾहिं मिलंदासीं। अदा वॾा, मां हाणे हिते रही नथो सघां। माण्हू मूंखे मेहणा था ॾियनि, मां कंध खणी घुमी नथो सघां। केॾां वेंदे आशिम? पंहिंजा कख छॾे केॾां वेंदासीं? मां दिलावर ॾांहुं वेंदुसि, मां बेले में रहंदुसि। न चाचा न, जेकॾहिं तव्हां बि हलिया वियो त बाबा जी साड़ संभाले केरु लहंदो? पुट मां जी कोन सघंदुसि। हिते माण्हू मूंखे छितो करे विझंदा, ऐं जेकॾहिं मां छितो थी पियुसि न त पोइ राज मरंदा राज। खुदा जे वास्ते आशिम, हाणे मरण ऐं मारण वारियूं ॻाल्हियूं न कर। मुंहिंजा भाउ, ग़लती त मूं वॾी कई आहे, छो अव्हांखे पढ़ायमि कोन। जेकॾहिं मां अव्हांखे पढ़ायां न त ही ॾींहं अॼु मूंखे ॾिसण ई कोन पवंदा। अदा वॾा, असांजो सॼो मुआशिरो ॼट ऐं जाहिल आहे। हिते त पढ़ियल लिखियल बि जाहिल थी था वञनि। बाबा, किस्मत सदाई हिक जहिड़ी नाहे हूंदी। मां चाचा हाशिम खे केॾां बि वञण न ॾींदसि ऐं न ई तव्हांखे अकेलो छॾींदसि। दुआ कर पुट त मीरा खेर सां मोटी अचे, न त मां हिते रही कोन सघंदुसि। आशिम वञी केॾां थो? चाचा शामिर खान खेर था शिकल लथी पई थी, छा थियो आहे? मामा साईं, मां अकेलो थी पियो आहियां। चाचा साईं बि संग ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। मूंखे ॿुधाए त मां आख़िर कयां छा? छा तोखे सरदार साईं रोशनीअ संग ॾियण खां टिप जवाब ॾेई छॾियो? न, टिप जवाब त कोन ॾिनो अथई, पर हा, चाचा साईं नटाए ज़रूर थो। मां सभु सम्झां थो, हू मूंखे रिश्तो ॼण ई नथो चाहे। मामा साईं, तव्हां चाचा साईं खां मुंहिंजे लाइ रोशनी जो संग घुरो। छा मां संग घुरां? हू थोरो सोच शमीर खान, हू तुंहिंजो चाचो आहे। जो हू तोसां इनकार करे रहियो आहे त मूंसां इकरार कीअं कंदो? न मुंहिंजा बचा न, मां हुन जे तॾे ते वेंदुसि त हू त मुंहिंजी बेइज़ती करण में देरी कोन कंदो। शमीर, इहो तूं पंहिंजी दिलि मां ख़्याल कढी छॾ।
त को सरदार शाह ज़मान रोशनियों सां तोखे ॾींदो, कॾहिं बि कोन ॾींदो। जेकॾहिं मूंखे रोशनीअ जो संग न मिलियो न त यादि रखजो मां ख़ुदकशी करे छॾींदुमि। नशा मीर खान थोरो सोच, हिकु औरत जे करे पंहिंजो पाण खे मारे छॾी। अरे चरिया, तुंहिंजी ज़िंदगी में त कई छोकिरियूं ईंदियूं, पोइ तूं पंहिंजी ज़िंदगी छो थो बर्बाद करी? मामा साईं चवंदा आहिनि त बनीअ बनियल आहे, जेकॾहिं पाण मरी वञे त शहीद आहे। ऐं हा, रोशनी मुंहिंजी मंग आहे ऐं मां पंहिंजी मंग जे लाइ कुझु बि करे सघां थो। ऐं मां पंहिंजी मंग कॾहिं बि न छॾींदुमि। सम्झई कोन सम्झई? समझी वेंदे मामा साईं, समझी वेंदे। हिकु ॻाल्हि त ॿुधा, जेकॾहिं सरदार साईं तोखे संग ॾियण खां इनकार कंदो त पोइ तूं छा कंदे? विढ़ंदे सरदार साईं सां? न साजिद खान, न विढ़ंदुसि कोन, पर हा पंहिंजो पाण खे त मारे सघां थो न। इहा धमकी बनी सरदार शाह ज़मान खे ॾे, मूंखे छो थो ॾी? टंडन दिया